जहर जिंदगिया। रुखसार बेगम दुआ कर तका तो जड़ी खूबसूरत बाअखलाक छोकरी मिली वने जैसा अदे कमाल जी शादी कराया जेका उन जी जिंदगी के संवारे छॾे। साईं मुंहिंजा मां त चवां थी त ओठे वारनि खां हुन जी भेण जी संग जी घुर कयो। छोकिरी ॾाढी बाअखलाक आहे, हिते अचे थी त सॼो ॾींहुं मुंहिंजी ख़िदमत थी करे। खणी जो छोकरी बाअखलाक आहे ऐं ओठे वारा बि मूंखे जवाब कोन ॾींदा त पोइ परेशानी छा जी आहे? पर अदे कमाल जो राज़ को लाज़मी आहे। पहिरियां उन खां पुछा कयां छोकिरी उनखे पसंदि आहे त पोइ ओठे वारनि खां संग घुरी थो वठां। मां सम्झां थी त कमाल छोकिरीअ खे पसंदि कोन कंदो। पोइ रुखसार बेगम मां हाणे शहर थो वञा। अदे कमाल खे होश अची वियो आहे ऐं थी सघे थो त अॼु उनखे इजाज़त बि ॾियनि। ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़। माई सकीना तूं रोज़ देर करे थी अची। साईं नाश्तो करे निकिरी वियो, तूं अचे हाणे पहुती आहीं। अॼु देर थी वई, अॻिते कान थींदी। चवंदी आहीं पर देर हर रोज़ कंदी आहीं। साईं माड़ी देर न कंदी आहे पर साईं अलाए छो तकिड़ो निकिरी थो वञे। महिरबानी पुट। पैसा दादा पैसा लिखी छॾियो, पहिरीं ते ॾींदुसि। ठीक है दादा, पर पहिरें को ॿी न थिए। न न ॿी कान थींदी पुट। छा कयो अथई भाउ हलण? यार सावण मिड़े वेलो तारण लाइ वखर वरितो आहे। बस अधु किलो अटो ऐं 2 पटाटा। अरे सावण असीं घर में ॿ भाती आहियूं, मां ऐं मुंहिंजी न्याणी। बाक़ी सकीना त हवेली ते कमु कंदी आहे, उहा शाम मोटंदी आहे उते खाई पी। पोइ त तुंहिंजो ख़र्च सफ़ा थोरो आहे। कहिड़ियूं पियो ॻाल्हियूं करी यार सावण, ॾाढे तोड़ महांगाई लॻी पई आहे। असीं ग़रीब माण्हू मानी अॻ भो कीअं पिया खाऊं, पोइ असांखे ख़बर आहे कमाई आहे 8 आना त पेट घुरे थो 12 आना। हाणे तूं ई ॿुधाए त ग़रीब माण्हू नेठि वञे त केॾांहुं वञे, छा करे? हाणे हीअ ॾिस वखर, पोइ वधा महीनो खाऊं महीने में पऊं था, पोइ बि दुकानदार जो कर्ज़ नथो लहे। हाणे तूं बि पंहिंजे दिलि ते हथु रखी ॿुधाए, तव्हां बि त घर में 5 भाती आहियो न, ऐं माशाल्लाह 5 ॼणा कमाइण वारा आहिनि। पोइ बि अॼु ॾींहं ताईं तव्हां छा गॾु कयो आहे? सच हलण फसल खाई फसल में था पऊं, बचे त रुपयो बि कोन थो। सावण फ़क़ीर बाबा, कमाई टको ख़र्च रुपयो, पोइ बचत कहिड़ी थींदी आहे बा? असां जहिड़नि ग़रीबनि खे त बाबा अलाह पियो हलाए, बाक़ी हिननि निभागनि हुकुमरान ताणी लाह कढी छॾिया। ठीकु आहे अलाह ॾे। जुरे कोन ॿुधई? अच्छा ही था खण। हा ॻाल्हि ॿुध, सिधो घर वञ जाए, हेॾी होॾी लोड़ा न हण जाए। अदा मां छो लोड़ा आणंदमि? सवाल जवाब न कर, जेको अदा चयो आहे उहो कर, हलण जी कर। जेसि ताईं ये छोरी मोचड़ा न खाईंदी न तेसि ताईं सुधरंदी कोन। मां वञा थी, तव्हां चिता न थियो। अदा तूं गाह करे वठ, मां घरां थी हालार जो ताक़त ते थो वञा, ॾिसां त उते छा थो वहे वापरे। अदा ओताक दे वेंदे त तोते अॼु आयो शक कंदा, लुकमान हिते न अचणो न वञणो छो आयो आहे? शक कोन कंदा, उन लाइ मां पाणे बहानो कंदुसि। जीअं तुंहिंजी मर्ज़ी अदा। मां जल्दी मोटां थो। हा तूं परेशान थी, ॻाल्हि ॿुध, वापसि अचां त गाह छल हुजे।
हाँ खाइयो मैं बस मां में आयो कायड़ तू छो पे खिली हाँ मां त इन जे लाइ पई खिला त तूं बि छोकिरनि जी पंहिंजो चेहरो पियो ढकी। हूअं तव्हां छोकिरियूं पंहिंजो मुंहुं ढकींदी आहियो त जीअं छोकिरनि जी नज़र न लॻे। मां बि पंहिंजो मुंहुं ढकींदो आहियां जीअं तव्हांजी नज़र मूंखे न लॻे। सुठो तो करिया दा हाँ अम्मा न चवंदी आहे छोकिरियूं जेके हूंदियूं नज़र जूं छितियूं हूंदियूं आहिनि नज़र हणी विझंदियूं आहिनि तंहिंजे करे तूं पंहिंजो मुंहुं ढके छॾ। जाई क़ुरान अरे पोइ तू बि ढक न तू माण्हू न ई छा भला मामूड़ो ई छा ढक ढक यार वाह जो ॻाल्हि कई। अचे मूं लाहे छॾियो निकाब, हाणे तव्हां ॿई बि लाहियो। न 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 इन में तुंहिंजी चाल आहे। चई थी त जीअं नकाब हटाया त नज़र हणी असुल न नको। हा ख़बर आहे जेको तूं शहज़ादो आहीं मां तोखे नज़र आणंदसि। छो असां को शहज़ादनि खां घटि हुजा। ये निभागा मुझी भेण जो रस्तो छली बीठा आहिनि। अची अता ॿुधायांसि तूं उन्हनि खे जेसि ताईं इन्हनि खे मोचड़ा न लॻंदा न तेसि ताईं ये सुधरंदा ई कोन। छोरी खे ॾिस त सही कीअं थी ॾेॾेरी वांगुरु ठेंग टपा ॾे। मीरा तुझी भॼई करे चङो बि ॻाल्हायो आहे या सदाई थाप कंदी रहंदी आहे। छोरी मूंसां वात न हण घणो न त ॿ टे चंपा हणी घर मां रवानो कंदी साए। तूं पंहिंजी कावड़ मीरा लाइ बचाए रख। मां तोखां रिॼां कोन थी। जेकॾहिं तूं मूंसां अटकी आ न त विझी चोटी में त सॼे घर में फेराईंदी साए। हाँ 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 तूं मूंखे चोटी में हथ विझंदी अड़ी तूं मूंखे छा चोटी में हथ विझंदी घर महिमान जी इहा तूं महिमान अम्मा अम्मा छॾा हिन खे विड़ी न पुछणी कनि। हाँ बाबा छॾाया थी शानी कुट न भाभी अरे तू हले शानी छॾ न शानी छॾ न छॾ न मूंखे गुटनी भजे असांजी आई भाजा छॾ। अरे तू छोरी तू छॾाइण जे बहाने मूंखे हथों कुटराए थी। अचे अॼु गुलाम तूं उनखे दां ॾियां थी त हथ सां मूंखे कुटरायो अथसि। शानी तूं त हाणे मुंहिंजे लाइ मसलो करे छॾियो। अॼु सॼी राति अदा साम्हूं वेही पार कढंदी। ओ गुलाम मूंखे मीरा ई शानी बि कुटियो आहे। मुंहिंजी हिन घर में इज़त न आहे या त घर जे विच में भित ॾियार या पोइ मूंखे माटण छॾे अच। ॿुध पोड़ा ॿुध अञा तूं चवंदो आहीं न तूं मुंहिंजी बेगुनाह न्याणी ते गुलाम न हक ज़ुल्म थो करे। हाणे तूं ई खणी ॿुधा हिन छोरी खां मथे बि का ताक छोरी हिन सॼे ॻोठ में हूंदी। मां चवां थी अम्मा तू छॾ ज़िद के शानी खे वठी वञी हुनजे घर में रांदि कयो। हिते ई आ माई तव्हांखे ॻाल्हाइण बि कान ॾींदी। मीरा चाचा सही थो चवे। जेकॾहिं पाण हिते हूंदासीं न वरी हिक ॿिए जुंडनि में हथ हूंदा। पाण हलूं था। ठीकु आहे। माई ॾिसो त सही ज़ुल्म त ॾिसो कीअं घर वेठे मूंखे मारे वई वञी। पोड़ो वरी हुननि जो पासो थो खणे। अञा मां ग़लत आहियां लाली ख़राब आहे। वाह वाह तव्हांजो इंसाफ़। ॿुधण में आयो आहे त हिन कमाल खान खे होश अची वियो आहे। हलाल खान तव्हां छा था सम्झो कमाल खान कंहिं मथां उछलींदो? ओ हेबत के मथों बि इहो कमाल उछल ॾे न आहे मूंखे परवाह हुनजी। हलाल खान जेकॾहिं तव्हां ते ई बीजी वञे थो पोइ असगर जॾहिं असांजा हथ साफ़ आहिनि पोइ न कमाल खान जे कूड़े इल्ज़ामनि जी असांखे का बि परवाह न आहे। हलाल खान जेकॾहिं कमाल खान तव्हां मथां बीहे थो त रईस गफ़ार खान तव्हां खां पलव पांद छिके वठंदो। जेको बि पाव पलांद घुरंदो उहो ॾींदोसांसि। जंहिं ॾींहुं न हक़ीक़त साम्हूं अची वई त पोइ मुंहिंजा ही ॿई हथ कमाल खान जे गिचीअ में हूंदा। उनखे केर बि मुंहिंजे हथों न पचाए सघंदो। हलार फिलहाल त कमाल खान बची वियो आहे
पर ॿीहर हमले करण जे लाइ रईस गफ़ार ख़ान हुनखे छॾींदो ई कोन। त ॿुध, तूं हिते मूंखे धमकी ॾियण आयो या? मूंखे ख़बर आहे त तव्हां ते धमकियुनि जो असर ई कोन थींदो, भला पोइ मां तव्हांखे धमकियूं छो ॾींदसि? ओए, कहिड़ी जासूसी करण हिते आयो आहे? छा तव्हांजी उताक जा दरवाज़ा सजणे दुश्मन जे लाइ बंदि आहिनि त पोइ अॻिते खणी न ईंदासीं? अल्लाह हाफ़िज़। 2 मिंट, मूंखे चङी तरह ख़बर आहे त तूं हिते छो ऐं छा जे लाइ आयो आहीं ऐं तोखे कंहिं मोकिलियो आहे। उन शख़्स खे वञी इहो ॿुधाइजांइ त हालार ख़ान न डिॼण वारो आहे, न ई पंहिंजे भउ खां भॼण वारो आहे। लुकमान, तमामु जल्द जेकॾहिं न दुश्मन खे खॾ में न दफ़न कयो, पोइ मुंहिंजो नालो हालार ख़ान न आहे। ठीकु। हालार ख़ान हिते वरी आयो हो मोरड़ो तव्हांजी जासूसी करण लाइ? रईस गफ़ार ख़ान ई मोकिलियो हूंदुसि। गफ़ार ख़ान एतिरो हलकड़ो माण्हू न आहे, बुर्दबार आहे, ही कमु हुनजो न आहे। लुकमान खे ओठे मोकिलियो हूंदो त हालार ख़ान जे औताक ते वञी ॾिसी आई जासूसी करे आ उते छा वहे वापराए पियो ऐं छा पियो थिए। हू ओठो छा थो सम्झे त कमाल जे होश में अचण खां पोइ असां डिॼी वेंदासीं ऐं असांजूं परेशानियूं वधी वेंदियूं ऐं उन खां पोइ हू सम्झंदा त असुल ॾोही असां आहियूं। समझी वई आहीं या अञा तोखे सम्झायां? सॼी मोबाइल समझी वियमि। चङो भला, हाणे मूंखे इजाज़त, मां वञा। काॾे वेंदे? वे त कचहरी क्यों? कचहरी राति जो मीरा एंटरटेनमेंट ग्रुप में कंदियूंसीं। पठाणी भी आहे, ॿियूं छोकिरियूं भी आहिनि, सभु गॾु कचहरी कंदियूंसीं न। मीरा, हिन ग्रुप खे वधा न। हाणे छोरनि खे पंहिंजे ग्रुप में थोरी रखंदसि, जो चवीं थी त वधाए। बाक़ी छोकिरियुनि जा जेके नंबर अचनि था उन्हनि खे ऐड कंदी थी वञा। पठाणी भी मोबाइल फुल हलाइण सिखी वई आहे। पठाणी वॾी तेज आहे, इहे मिंट में मोबाइल हलाइण सिखी वई। तूं अञा बि थोरो घणो मुंझी थी। असांजो कमु आहे मोबाइल में फोटो कढण, व्हाट्सएप हलाइण, हिक ॿिए ॾे वॉइस करण, ॿियो छा सिखां? एतिरो सिखी वई आहियां। तुंहिंजे लाइ हाली एतिरो ई खोड़ आहे। छा भला अञा कुछ रहियल आहे छा? हिन में वॾा फंक्शन आहिनि, अञा थी त पूरा मां बि न आहियां सिखी। जीअं हलाईंदी तीअं तूं बि सिखी वेंदी। चङो, मां हाणे हलां थी। ॿुध छोरी, राति सवेर न सुम्हजांइ, देर ताईं जागजांइ, व्हाट्सएप ते कचहरी कंदासीं। हा हा ठीकु आहे, तूं बि पंहिंजी मोबाइल चार्ज करे छॾ, मतां पोइ वरी चई त चार्ज कोन्हे। कालू तूं ईअं कर जो चांहि बि ठाराए छॾई, शरबत बि। कमाल ख़ान खे जेको बि पुछणु अचे उनखे चांहि शरबत खां सवाइ न छॾिजो। जेको चांहि पीए उनखे चांहि पियारजो, जेको शरबत पीए उनखे शरबत पियारजो। बेफ़िक्र रहो बाबा साईं, अॼु ताईं ईअं कंहिंखे वञणु न आहे ॾिनो। ठीकु आहे, बंदोबस्तु कर। भई सवड़ा सुबुह खां वठी मां बि घर कोन वियो आहियां। जे इजाज़त ॾियो त मां घरां थी अचां। वञ वञ ख़ुदनि तूं बि घरां थी अच। अस्सलाम वालेकुम बाबा, बादशाही जो अल्लाह ख़ुश कंदी। वे अबा वे। नंढा रेस, हाणे तव्हांजी तबियत कीअं आहे? बहितर आहे। नंढा रेस, मौत खे मात ॾेई पहुतायो। दुश्मननि में एतिरो दम ई न आहे जो कमाल ख़ान खे मारे सघनि। कमाल ख़ान जो नालो बि ॿुधाए छॾियो आहे। गफ़ार ख़ान, हाणे तव्हां कहिड़ो क़दम खणंदव? ओठा बग़ैर ॻाल्हियुनि जे हथियार खणणु इहा बेवकूफ़ी आहे। नंढे रईस खे मारे चुको आहे, अञा बि हुन सां हाणे ॻाल्हियूं कंदव, रिआयत कंदव हुन सां? ओठा, जेकॾहिं अदा पंहिंजी दिलि खे मुतमिन करण लाइ हालार सां ॻाल्हियूं करणु चाहे थो, भले करे। कमाल ख़ान, तूं इहो कॾहिं बि न सोचिजांइ त मां हालार खे बख़्श करे छॾींदुसि। उन खां पलांद वठिबो
पर इंसाफ़ ऐं उसूल जे तहत। अदा साईं, हिकु फ़ैसिलो तव्हां मुंहिंजे ख़िलाफ़ ॾिनो, पर हाणे ॾिसूं त तव्हां हालार खान लाइ कहिड़ो फ़ैसिलो था कयो। मुंहिंजा भाउ इंसाफ़ ई थींदो। हालार खे फ़ैसिले में तुंहिंजे साम्हूं बीहारींदुसि, पोइ उन लाइ जेका बि सज़ा तूं तजवीज़ कंदे उन ते ई अमल थींदो ऐं उन फ़ैसिले ते अमल मां पाण कराईंदुसि, पर इन शर्त सां त हालार जंहिं सज़ा जे लाइक़ु हूंदो उनखे उहा ई सज़ा ॾिनी वेंदी। सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त तव्हां हालार खे कॾहिं था ॻाल्हियुनि लाइ घुरायो? ॻाल्हियूं ॿिए ॾींहुं कंदासीं। सुभाणे को ॾींहुं तव्हां घर में आराम कयो। ओठा सुभाणे वञी तूं हालार खे मुंहिंजो नियापो ॾे त ॿिए ॾींहुं फ़ैसिलो आहे कहिड़ी बि हालत में पहुची वञे। सीन साजो सी ना असा फिल्म पे ठाई। अदा राणो फिल्म जो हीरो हुयो ऐं बाबा गुंडो हुयो। अदी जे करे तोखे फिल्म भरणी भी हुई त घट में घट बाबा के त बुधाई हा न। जे करे बाबा के बुधाया हा त एड़ी अदाकारी न करे आ। हल बाबा हल निकरिया। अच्छो थव मुंह इन छोरे जरे घट मुंह जो साह कढियो। हलड़ी बाबा हूं त चंदो त बाबा डो कंथारा मुंजो दिलेर ते न कोठ में कोने मुखे लगे तो त तलवार किन करे छड़ी हुंदी तो हुंदी कान किन करे छड़ी थई। अब्बा ॾिसो कोन था ली एडी धप। अम्मा इहो कम अदा राणे जो आ, सलवार भी अदा राणा वनी धोइंदो। न न मुखे लाचार कोन थई जे आपे जी किन दिल सलवार मां धोवा। फिल्म जो तो चयो न हाने लोड भी तू जाए सलवार खराब थी छा। अदाकारी त भली कई थव पर हाणे वनी पिणे जी सलवार धो मां कोन धोईंदी माव। ओदी अदी तू हाणे हिए कर इन फिल्म के छड बी फिल्म ठा जेमे मां जा हीरो समझे न ए मोजी हीरोइन वरी ही हो जाए। हां छड छोरा मां सा तो मजाक करे। हां मां सा हीरोइन दे चरिया अदा हीरोइन तो सा प्यार ही कोन थी करे मुंह सुजाए बिटिया। अदी शुरू में हीरोइन ये कंदिया पोरी थई वेंदिया फिल्म कोन ॾिठी थी छा कीअं मां। अरे अब्बा सदको वञाए केड़ी पियो ॻाल्हियूं करे। अज फिल्म तहां के मां थो भराया न विंदो ओदा ओए वने पोड़ो पाताल दियो थी अचे तो डडो कोई भज ओ न विंदो छोरा भजिया न त पुठी दा खल लाए छजाना छोरी सजी हरकत तुजी ने मोबाइल में आ ना वडा हालार होश में ना है न मामू अंदाज़ो लगायो आ त यो सजो कम इन हालार जो या। जॾहिं कुत्ते पेरो खणी साबिती ॾेई छॾी आ त पोइ शक जी का गुंजाइश ई कोन्हे। अदा इन जे बावजूद भी रईस ठहर छो कयो वेठो आ। रईस ॿिए ॾींहुं ॻाल्हियूं रखरायूं उन खां पोइ ख़बर पवंदी त रईस कहिड़ो कदम थो खणे। रईस वॾो हालार खे बख़्श कोन कंदो पंहिंजे भाउ सगे कमाल खे एॾी वॾी सज़ा ॾिनई त पोइ हिनखे छो छॾींदो। भले पाण में विड़ी मरन असा जो छा वने तवा पांजे घर के संभालियो। भजई घर वारी गाल तो भली कई अदा अदीअ के समझाए छॾ रस्ते ईंदे वेंदे वाट वारनि सां कचहरी भी करे। ही छा पियो मां ॿुधा। अदा अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे मां अचां पई घर त वाट ते मूंखे रब ने राणो मिली विया ऐं तूं उन्हनि सां कचहरी करण लाइ बीहजी वई ईअं न। धारिया त उहे बि नाहिन हिक ॿिए जे पाड़े जा आयो जेकॾहिं जांच कंदव न त ॾाढाणियूं लिचियूं लॻनि थियूं। इहा ॻाल्हि सही आहे वधीरा पर अदी जेकॾहिं घिटी में बि पराए छोकरनि सां ॻाल्हाए त ॻोठ वारा छा चवंदा। अदा अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे तूं नाराज़ न थी मां ॿीहर वाट मटाए वेंदसि। थियण बि ईअं घुर्जे
जेकॾहिं असां तोखे हिन घर मां अचण वञण जी इजाज़त ॾिनी आहे त भरोसे ते, जेकॾहिं तूं असांजे भरोसे खे टोड़ियो त पोइ हिन घर में हमेशा हमेशा लाइ क़ैद थी वेंदी। अचे बिरयानी खाओ, मां खाई आई आहियां, तव्हां ॿई ॼणा खाओ। वाह साईं वाह, अॼु त तूं मौज कराए छॾी आहे। ॿियो बाबा हिकु मिनट तरस तरस छो 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 ख़ैर बाबा मां न फोटू कढंदसि ऐं पोइ इहे फोटू कढी रखंदसि व्हाट्सएप ते, पंहिंजी साहेड़ियुनि खे ॿुधाईंदसि असां बि घर में बिरयानी पचाई आहे। छा पी जो फोटू पई कढे मां? ओ अम्मा, भला मां बाबा जो फोटू कढी पंहिंजी साहेड़ियुनि ॾे छो मोकिलींदसि? कोई कंहिंजो थी फोटू कढे? ही भत जो फोटू कढी पंहिंजी साहेड़ियुनि खे इहो थी ॿुधाइण चाहे त असां अहिड़े क़िस्म जा ताम खाईंदा आहियूं। हाँ, सही सुनिया तो बाबा। ॾिठो भला जे फोटू निकिरी विया हुजनि त पोइ ॿ टे गिरा हणी वठूं। ॿ टे गिरा छो बाबा, हाणे त वेही करे पूरी प्लेट ख़त्म था कयूं। हिन घर में रहण मुंहिंजे लाइ कंहिं अज़ाब खां घटि कोन्हे को। सुभाणे हल मूंखे अदा वारे ॾे छॾे अच। साईं ईअं न करे, तूं जो घर वेंदी आहे हिते केरु आहे मुंहिंजो धणी साईं? हा मां त असल बुख ते मरी वेंदुसि। तुंहिंजी सिकी लथी भेण आहे, मां आहे, उहे करे ॾींदई न। मां हाणे हिन घर में मीरा खे बर्दाश्त न कंदसि। आख़िर थियो छा आहे? इहो पुछ त छा नाहे थियो। अॼु छोरी शानी आई हुई। तूं मूंखे चोटी में हथ विझंदी अड़ी, तूं मूंखे छा चोटी में हथ विझंदी? छॾाइण जे बहाने हुन छोरी मूंखे ॾाढो कुटियो आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त छोरीअ जी हाणे ई थो खलल आहियां मां। हिकिड़ो मिंट वेह मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। कन त मुंहिंजा हर वक़्तु तो तरफ़ हूंदा आहिनि, बसि साईं तूं ॻाल्हि कयो। हिन वक़्तु गोड़ करण सां चाचो ऐं चाची तोखे ॾोही सम्झंदा। इन करे सुबुह जो जीअं चाची कम ते वञे ऐं चाचो घर खां ॿाहिरि निकिरे त उन वक़्तु छोरी जी मुंडी ते लत रखी या मोबाइल खस। हिकु चकर न हिन छोरी जी मोबाइल भॼी पई त ॿीहर एॾा पैसा हूंदसि बि कोन, न मोबाइल वठंदी। साईं पादर हणंदो मांसि, बाक़ी जेकॾहिं मोबाइल भॻी मांसि न वॾी फिल्म ॻिचीअ में पइजी वेंदी। मोबाइल भञण खां पोइ फिल्म ख़तम थींदी, पोइ का बि फिल्म ॻिची में न पवंदी। ठीकु आहे साईं, तुंहिंजे करे बाबा ऐं अम्मा जी थुक बुझो बि सही वेंदुसि। बसि सुभाणे हिन जी मोबाइल जो आख़िरी ॾींहुं हूंदो आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।